जीअं त अॼु असांजा उस्ताद ॿार रांदि पिया खेॾनि स्कूल में, तो ॿारनि जो ॿार जेको आहे चौकी ॾे आयो ऐं चौकी इंचार्ज खे चयूं त पहिरीं त ॿारनि खे माणियोसीं, ॿार रिक्वेस्ट कयूं हुनखे त महिरबानी करे असांजो ॿारु ॾियो, छो त चौकी ऐं स्कूल ॿई अटैचनि गॾनि। सो उनखां पोइ ॿारनि खे त ॿारु कोन ॾिनो वियो। उनखां पोइ असांजा टीचर हज़रात विया ऐं उनखे रिक्वेस्ट कई त महिरबानी करे असांखे ॿारनि जो ॿारु आहे, ॿारनि जो ॿारु असांखे ॾिनो वञे। पोइ उनखां यार मोहम्मद जेको आहे उस्तादनि सां बदतमीज़ी कई त हीअ रांदि खेॾण जी जाइ न आहे, हिते तव्हां ॿारनि खे रांदि था खेॾायो, छो त ब्रेक जे टाइम में ॿार रांदि खेॾंदा आहिनि, उनजो त हक़ आहे, लाज़मी आहे। एक्टिविटीज़ कुझु हूंदा त ॿार ईंदा स्कूल, एक्टिविटीज़ न हूंदा त ॿार स्कूल न ईंदा। ऐं उनखां बाद हुन चई त मुंहिंजो गाॾी में थी सघे ॿार लॻी वञे त मां तव्हांखे अरेस्ट कराईंदुसि, तव्हांजे मथां NC कटी करे तव्हां उस्तादनि खे मां अरेस्ट कराईंदुसि। त हीअ आहे उनजी असांजी बदतमीज़ी, इहा असांखे नामंज़ूर, इहा असांखे क़ाबिल क़बूल न आहे। ऐं उनखां बाद जेका उस्तादनि खे धमकी ॾिनो वियो ऐं उनजो चौकी जो सिपाही आहे अब्दुल्ला चांडियो, हुन उस्तादनि जे मथां जेको आहे हथियार चेंबर करे उन्हनि खे धमकायो त तव्हां साहिब सां इन तरीक़े सां था ॻाल्हायो त साहिब उस्ताद जी अहमियत जेका साहिब खां हिकिड़े सिपाही खां त घटि न आहे, त हिकिड़े उस्ताद जी एतिरी तलजीद कई थो वञे त इहो असांखे नामंज़ूर आहे। असां रिक्वेस्ट था कयूं त यार मोहम्मद खे फिल फोर हितां हटायो वञे ऐं अब्दुल्ला सिपाही खे फिल फोर हितां हटायो वञे, न त असां एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं। पुलिस गर्दी ना मंजूर, गुंडागर्दी ना मंजूर, दहशतगर्दी ना मंजूर, उस्ताद से तज़लील ना मंजूर, तौहीन। यार मोहम्मद अगर वधीक कंदो त मां